بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيدة بسر الخبرات أسنجد برنامج هاي تأملات قرآنية. قرآن جي آية में कुछ नज़र कंदा हूँ ऐं उनजो तर्जुमो तफ़सीर कंदा हूँ। जेतिरो पहुचे इंसान खे, जेतिरो अल्लाह से ॾिनो आहे एतिरो करे। त हीउ असांजो जेको हिसो हूंदो 78 हिसो हूंदो। 78 अॻु में 77 78 हिसो आहे। ऐं हीअ आहे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका। ये सूरत दुखान 3 आयत आहे। इन ते तर्जुमो कयूं था। ऐं छो असीं तर्जुमो कयूं था, छो इन्हनि जा आयतुनि ते ॾिसूं था, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे त अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। हिन क़ुरान में छो नथा नज़र कनि, छो नथा हिन खे पढ़नि दिलि सां ऐं हिन जो फ़ाइदो वठनि, हिन जा मौजज़ा कढनि। इहो छो आहे, हिननि जे दिलनि ते ताला लॻी आहिनि। इहो सूरत मुहम्मद में चए थो। ॿी सूरत में अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन वलो कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। जे ही क़ुरान, हिन क़ुरान खे छो नथा सम्झनि, छो नथा पढ़नि। जे न ही ॿिए के मख़लूक़ खां अचे हा त वॾो हिन में फ़र्क़ु हुजे हा। ईअं सॼे क़ुरान में अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो। जीअं सूरत अल-मोमिनून अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल, हिन क़ुरान खे छो नथा सम्झनि। ईअं काफ़ी हर जॻह ते अल्लाह ताला असांखे इताब ॾिए थो त हिन क़ुरान खे सम्झो, हिन क़ुरान खे पढ़ो, हिन क़ुरान जो तदब्बुर कयो। अॼुकल्ह जेको असां वटि आयत आहे, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका, बरकत वारी राति। हिन क़ुरान खे अल्लाह ताला चए थो मूं नाज़िल कयो। बरकत वारी राति में हिन क़ुरान खे आसमान मां दुनिया जे लाइ मूं नाज़िल कयो। त हीअ समा दुनिया उलमा चवनि था त क़ुरान सॼो लथो आसमान मां दुनिया जे लाइ। पोइ नबी करीम जे जेके 23 सालनि जे अंदरि जेके तबलीग थी, उन्हनि में थोरो थोरो करे नबी करीम जे नाज़िल थियो त माण्हू उन ते अमल कनि ऐं हुन ते हलनि, ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो नसीहत बि हुजनि, ऐं हुननि जे लाइ हिकिड़ो अवामिर बि हुजनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी ज़िंदगी जो रस्तो ठाहिण जो हुजे। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका, बरकत वारी राति असीं हिन खे नाज़िल कयो। सूरत दुखान में अल्लाह साईं चए थो त हीउ क़ुरान जेको आहे अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी राति में सॼो लथो। ऐं उहा राति कहिड़ी आहे? उहा आहे रमज़ान में राति आहे, आख़िरी अशरा में आहे उहा राति। आख़िरी अशरा जंहिंखे असां पाकिस्तान लैलतुल क़द्र चवंदा आहियूं। लैलतुल क़द्र इन बरकत वारी राति खे असांखे नबी करीम चयो त आख़िरी अशरा में तव्हां इन राति खे ॻोल्हियो। ऐं 21 में ॻोल्हियो, 23 में ॻोल्हियो, 25 में ॻोल्हियो, 27 में ॻोल्हियो, 29 में जा 30 में बि ॻोल्हियो। छो जो इहा राति इन्हनि रातिनि में हूंदी आहे। हाणे इन्हनि रातिनि खे असां छो ॻोल्हियूं ऐं असांखे नबी करीम छो न ॿुधायो वियो? असुलु इहा नबी करीम खे हुकुम अची वियो त भली पंहिंजी उमत खे इन राति जो ॿुधा। पर जेॾी महिल ॿाहिरि निकितो त ॾिठईं त 2 मुस्लमान पंहिंजे पाण खे हिक ॿिए खे ॻाल्हाइनि पिया, या विढ़नि पिया, या गारियूं पिया ॾियनि हिक ॿिए खे। त अल्लाह ताला नाराज़ थी वियो इन ॻाल्हि ते त हिन रमज़ान महीने में अहिड़े ॾींहंनि में बि मुस्लमान ऐं नबी उन्हनि जे विच में आहे त बि अहिड़ो जहिड़ो अहिड़ा लफ़्ज़ अल्लाह ताला पोइ नबी करीम खां विसारे छॾी उहा राति। ऐं इहा सूरत इहा नाज़िल थी, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। लैलतुल क़द्र मूं हिन खे लाथो आहे क़ुरान खे। अल्लाह सो चए नबी करीम खे, वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तोखे कहिड़ी ख़बर लैलतुल क़द्र छा आहे? लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, 1000 महीने खां हीअ राति भली आहे। हीअ राति जेकी अहिड़ी भली आहे जो इन राति खे असां छा कयूं? इबादत कयूं, ज़िक्र कयूं, तस्बीह पढ़ूं, तहज्जुद पढ़ूं, जेको बि असीं इबादत करे सघूं इन में असांखे फ़ाइदो थींदो। उलमा चवनि था त 1000 महीनों जे हिसाब कयूं था त यानी तक़रीबन 83 साल था थियनि। हिकिड़ी राति जे करे जे तूं उथी तहज्जुद पढ़ंदे त अल्लाह ताला तोखे 83 साल तोखे ॾींदो इबादत जा। जे उन राति तो ज़िक्र कयो, रुगो सुभान अल्लाह चई त 83 साल तो सुभान अल्लाह चयो। जे सॼी राति तो वेही दुरूद पढ़ियो त ॾिसो एतिरो तोखे सवाबु मिलंदो। त हिकिड़ी वॾी गनीमत आहे। अबू हुरैरा रिवायत करे थो, सहीह बुखारी मुस्लिम में चए थो, मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिह। इहो सही बुखारी मुस्लिम में रिवायत आहे त उनखे अल्लाह ताला अॻियां पोयां गुनाह जेके इन राति में
तूं वेही इबादत कंदे अलाह खे ज़िक्र कंदे दुआ कंदे त अलाह साईं तोखे इन राति में जे इहा राति लैलतुल क़द्र थी वई त तुंहिंजा अॻियां पोयां गुनाह सभु माफ़ थी वेंदा। इन खां वधीक गनीमत असांखे कहिड़ी खपे। हिकिड़ी राति जी इबादत जे लाइ भला 10 ॾींहंनि जे अंदरि आहे माण्हू उन खे 10 ॾींहंनि जे रुॻो अलाह जे ख़ातिर एतिकाफ़ में वेही रहे, क़ुर वेही पढ़े त ॾिसो या ज़िक्र करे या दुआ करे या अलाह खां घुरे या अलाह खे सताए या अलाह खे यादि करे या नबी जी सीरत पढ़े त ॾिसो न केॾो हिकिड़ो वॾो फ़ाइदो आहे। इंसानु छा बि करे यादि करे पर नथो करे सघे। तूं ही पंहिंजी ज़िंदगी में तुंहिंजी 50 साल 60 साल 70 साल तूं भला इन्हनि सालनि में एतिरा सालनि में भला तूं 4-5 रातियूं तोखे त ख़ुशीअ सां हासिलु थी सघनि, पर इंसान जे कोशिशि कंदो त इहे उनखे मिलंदी। जेको न कोशिशि ई न कंदो त उनखे छा मिलंदो। कोशिशि कीअं करे त पर जीअं रमज़ान जे आख़िरी अशरा शुरू थियनि त 20 तारीख़ खां वठी शुरू करे हाणे एतिरो घणो ॻाल्हि ॿोल न कबी, कचहरी न कबी, ख़ुशी ग़मी ॾे न वञिबो, बसि मां वेहंदुसि मस्जिद में एतिकाफ़ करे। जा भला नथो छॾे ड्यूटी आहे कमु आहे नथो छॾे सघे ड्यूटी या कमु त ठीकु आहे, पंहिंजी ज़ुबान घणो न ॻाल्हाए माण्हुनि सां, रुॻो अलाह जी इबादत में हुजे, अलाह जे ज़िक्र में हुजे, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर अस्तग़फिरुल्लाह, रुॻो इहो बि पढ़े हिन जे ज़ुबान ते रुॻो अलाह जो ज़िक्र हुजे, अस्तग़फिरुल्लाह, अलाह ताला मूंखे माफ़ कर, अलाह ताला मुंहिंजे औलाद खे हिदायत ॾे, अलाह ताला मूंखे रोज़ी ॾे, अलाह ताला मूंखे सिहत आफ़ियत ॾे। सॼी राति ॾींहं में रुॻो इहो ज़ुबान ते हिन ज़िक्र हूंदो त छा आहे को खुटी पवंदो। इहे जेके 10 ॾींहं तोखे अलाह ताला एॾी ज़िंदगी ॾिनी आहे, 50 साल 40 साल या 30 साल जेके तोखे अलाह ताला ज़िंदगी ॾिनी आहे, इन्हनि में तूं इहे 10 ॾींहं तूं कढी पंहिंजी इबादत में गुज़ारींदे, अलाह जे इबादत में पंहिंजी जान वक़फ़ करे छॾींदे, छा थींदो? खुटी पवंदे? कोन खुटी पवंदे। तोखे अलाह ताला एॾो ॾींदो जो हद खां वधीक। के माण्हू ॾिसंदे त अलाह जा वली थी विया, बुज़ुर्ग थी विया, छो इन्हनि कंहिं न कंहिं राति लभी वई, इन्हनि खे इहे का न का राति हिननि खे हथु अची वई जो उन्हनि ख़ुशी कई, उन राति में इबादत कई, दुआ घुरी, अलाह खां घुरियो, अलाह खे सतायो त अलाह साईं उन्हनि जी ॿुधी वरिती। छो जो उन राति जेकी उहा राति जे थी वञे त पोइ इंसान जे लाइ सॼी ज़िंदगी हुनजी ठही थी वञे। 83 साल केरु पहुची सघंदो? तूं पंहिंजी ज़िंदगी में जे केतिरो बि कोशिशि कंदे त इंसान जे भला 50-60 साल जे रहे थो पर ॾाढी ॾुखियाई में थो रहे। छो? इंसानु पोड़ो थो थिए, बीमार थो थिए, गुरबत आहे, रोज़ी जे पोयां आहे, अहल औलाद आहे, औलाद जो संभाल करणी थी पए, रोज़ी जे पोयां लॻे थो। पर हीअ ॾिस न जे हिकिड़ी राति तोखे मिली वञे त इहा तोखे 83 साल ऐं 4 महीना जी इबादत तोखे गुज़ारणी। यानी तूं हिकिड़ी बरक़त रुॻो इन राति में तूं पढ़ी त 83 सालनि जी तूं इबादत कई। केॾी न वॾी गनीमत आहे, केॾे न हिकिड़ी सुठी शइ सवली असांखे अलाह ताला ॾेई छॾी आहे। छो जो अॻियनि उम्मतुनि में नबी करीम फरमायो साहिबनि खे अॻे उम्मतुनि जो ज़िंदगी तमामु वॾी हूंदी हुई, तमामु वॾी ज़िंदगी हूंदी हुई, कंहिंखे 400 साल, कंहिंजा 500 साल, कंहिंजा वेंदे 1000 साल, जीअं आदम नूह अलैहिस्सलाम 950 साल, ईअं उन्हनि जी उमिरि वॾी हूंदी हुई। त असांखे उम्मत असांजी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जेकी आहे, असांजी उम्मत नंढी उमिरि आहे, छाजे लाइ? थोरो टाइम असांखे मिलियो आहे, पर असांखे अहिड़ी राति मिली वई आहे जो तूं हिसाबु कर, तूं पंहिंजी ज़िंदगी में 50 साल या 60 साल हिननि में 10 रातियूं तूं हिसाबु कर त तुंहिंजी 800-900 साल तुंहिंजी ख़ुशीअ सां थी वई इबादत में। यानी असांखे थोरो कमु करिणो पियो ऐं फ़ाइदो असांखे तमामु घणो मिलियो। इहो अलाह जे करम सां ऐं असांजे नबी करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी करामत आहे जो असांखे अलाह ताला अहिड़ी शइ ॾियारी थो। इंसानु अहिड़ी शइ न विञाए, ख़ासि त रमज़ान हाणे अचण वारो आहे त अचे त माण्हू तयारी करे इन शइ जी ऐं इबादत जे लाइ तयारु हुजे। ते किसो असांखे यादि अचे थो त अल अब्बास नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो बद्र जे लड़ाई में उन टाइम में ॿधिजी पियो, पकिड़िजी पियो, त पोइ जेके मुस्लमान खणी वियसि मदीने ऐं हुते किथे ॿधी रखियुसि त असां इन खे क़तलु कंदासीं वेझे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने में आयो त नबी करीम सुबुह जो उथियो ऐं हज़रत उमर खे चयईं त मूंखे सॼी राति निंड न आई आहे। त हज़रत उमर चयसि छो, छा थियो आहे? चयईं त मुंहिंजे चाचो ॿधो पियो आहे ऐं अंसार मदीने वारनि वटि उन्हनि जे हथ में आहे ऐं लॻे थो उनखे मारे छॾींदा। त हज़रत उमर चयो मां वञां भला ॻाल्हायां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चयो त हा वञ। वियो हज़रत उमर जल्दी हुन अंसार ॾे जेको मदीने जा हुआ, उन्हनि खे चयूं त हज़रत अब्बास खे छॾियो। त उन्हनि चयो त न,
असीं कोन छॾींदासीं, हीअ जंग में पकड़ियो अथऊं, कुझु मिलंदो मके वारनि खां पोइ छॾींदासीं। त नबी करीम हज़रत उमर चयो उन्हनि खे, जे नबी करीम जी इहा चाह हुजे त हिन खे छॾियो हुई, हिन जो चाचो आहे, त पोइ तव्हां छा चवंदो? त हुननि चयो त जे नबी जी चाह आहे त पोइ असीं हाज़िर हूं, हुनखे छॾींदासीं। त हुन चयो त नबी जी इहा चाह अथव, पोइ उनखे छॾी। ऐं हज़रत उमर खे हज़रत अब्बास खे रसा छोड़े ऐं हज़रत उमर खे हथ में कयूं त हिनखे वठी वञ ऐं नबी करीम ॾे। त हीअ हज़रत उमर वठी वियो अब्बास खे, नबी जे चाचे खे वठी वञे पियो, त हुनखे रस्ते में चई, या अब्बास मुस्लमान छो नथो थी, छो नथो मुस्लमान थी? मूंखे मुंहिंजो न पीउ मुस्लमान एतिरो न चाहींदुसि त मुंहिंजो पीउ बि ला युस्लिम अल ख़त्ताब अहब्बु इलैया वमा अदाका इल्ला रअयतु रसूल अल्लाह युअजिबुहु इस्लामुक। मूंखे त मूं नबी करीम ॾिठो केतिरो तोसां मुहबत थो करे, मुंहिंजो पीउ मां बि एतिरो न चाहींदुसि त मुस्लमान थियां, पर जेतिरो जे तूं मुस्लमान थी हा न, त नबी करीम ॾाढो ख़ुशि थिया। त हुन चयो त पोइ मां इस्लाम क़बूल कयां थो। ॾिसो न सहाबियुनि जी केॾी यानी दिलि हूंदी हुई नबी करीम सां, ऐं केॾी चाह हूंदी आहिनि त जेको नबी करीम चाहे थो असीं उहो ई कंदासीं। अब्बास नबी करीम जो चाचो जंहिं मुस्लमान थियो, नबी करीम ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो, ऐं उनखे मोकिले छॾी मके ॾे, तूं वञ इहो फतह खां अॻु में बदर जी लड़ाई में। त ॾिसो नबी करीम पंहिंजे वॾनि खे केॾी इज़त कंदो हो, सिलत रहमी केॾो यादि कंदो हो। तंहिंजे करे असीं दोस्तनि खे चवंदा आहियूं त सिलत रहमी न छॾियो, सिलत रहमी न छॾियो। सिलत रहमी वॾी हिकिड़ी शइ आहे, वॾी भली शइ आहे। पंहिंजा जेके अथव उन्हनि खे पहिरियां उन्हनि जे पोयां लॻो त उन्हनि खे अलाह साईं तौहीद सेखारे, तौहीद उन्हनि खे सेखारियो, उन्हनि खे अलाह ताला हिदायत ॾिए त हू दोज़ख खां भॼी वञनि, शिरक खां बची वञनि। तव्हांजे हथनि ते तव्हांखे बि सदका जारिया थींदो, वरी उहे बि ॿियनि माण्हुनि खे तौहीद सेखारींदा। त इहो हिकिड़ी भलाई बि हलंदी तव्हांजे लाइ, असांजे लाइ। इंसानु कोशिशि करे त जेके बि माइट मिटनि पहिरियां उन्हनि खे तबलीग करे, उन्हनि खे पैगाम पहुचाए, पोइ मञनि न मञनि तूं पंहिंजो फ़र्ज़ु लाह पंहिंजे मथे तां। छो जो न लाहींदे क़यामत ॾींहुं इहे तुंहिंजे गले में पवंदे, इहे चवंदा अलाह ताला हिन खे हक़ जी ख़बर हुई, तौहीद जी ख़बर हुई, असां शिरक में ॿुॾा पियासीं, असांखे ख़बर कान हुई, असांखे हिन हिदायत न कई, असांखे न सम्झाईं, असांखे न ॿुधायईं। उहो उन टाइम में अलाह साईं चवंदो पोइ हिन खां हक़ु वठो, जा पंहिंजा गुनाह हिन जे मथां लाहियो, जा हिन जूं भलायूं खणी तव्हां पंहिंजे पाण ते रखो। इहो ॾींहुं बि अचण वारो आहे, तंहिंजे करे सभु को पंहिंजे माइट मिटनि खे नसीहत करे, न डिॼे, दिलेरी ॾेखारे। साहबी ॾिसो केॾा दिलेर हूंदा, पंहिंजे जिहाद में जो छा लड़ायूं, पंहिंजा हथ टंगूं कटराए छॾनि असांजे इस्लाम जे लाइ, तौहीद जे लाइ। असां हींअर तबलीग ज़ुबान सां नथा करे सघूं, इहा असांजी हिकिड़ी कमी आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।